करमपुर लगोट मीर बकर खान बिजाणी जे गवर्नमेंट हाई स्कूल अब्दुल गफूर बिजाणी में 14 अगस्त जो ॾींहुं उस्ताद अब्दुल कयूम बिजराणी ऐं ॿियनि शागिर्दनि उस्तादनि जी अॻवानी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। जश्न आज़ादी प्रोग्राम में उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾी तइदाद में शिरकत कई। पाकिस्तान असांजी महिनत क़ुर्बानीनि ऐं इतिहाद जो नतीजो आहे जेको 14 अगस्त 1947 ते वजूद में आयो। हीउ वतन असांखे अलाह पाक तरफ़ां अता थियल अज़ीम नेमत आहे जंहिं लाइ असांजे बुज़ुर्गनि पंहिंजी जाननि जा नज़राना पेश कया। पाकिस्तान जो मतिलबु आज़ादी, अमुन ऐं पंहिंजी धरती ते इज़त सां रहण जो हक़ असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त वतन जी तरक़ी, ख़ुशहाली ऐं अमुन लाइ गॾिजी कमु कयूं ऐं पंहिंजे ईंदड़ नस्ल खे तालीम, ईमानदारी ऐं क़ुर्बानी जो पैगाम ॾियूं। आख़िर में पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा पिणु लॻाया विया।